ये आया मतलब असां हिते सेला चांवर असांखे खपनि जल्दी जे लाइ भाॼी मां चांवर न आहिनि असांखे सेला पोइ चयूं ॿिया ॾेखारे वरी ॿिया छूट ॾेखारे लेवल कढियऊं असांजे चयूं अंदरि हलूं असां अंदरि वियासीं त चाबी मूंखां वरितऊं पैसा कढी विया घणा ॼणा हुया? 2 ॼणा हुया। पैसा घणा कढी? पैसा 3,35,000 2,35,000 2,35,000। नाज़रीन, शिकारपुर मां सच्चाई न्यूज़ जे नुमाइंदे राशिद कुरैशी जी अहम ख़बर शेयर कंदा हलूं त शिकारपुर जे स्टोरगंज थाणे जी हद मां दीवान जे दुकान तां फुर जो वाक़ियो पेश आयो आहे। स्टोरगंज थाणे वेझो पुराणी पोस्ट ऑफिस साम्हूं विजय कुमार अकेश कुमार चांवरनि वारे जे दुकान ते अॼु मंझंदि जो 3 माण्हू हथियारनि जे ज़ोर ते दुकान में दाख़िल थी दुकान मालिकान खे यरगुमाल बणाए उन्हनि खां 2,35,000 रुपया मोबाइल फ़ोनूं ऐं ॿियो सामान आसानी सां फुर विच बाज़ार मां मोटरसाइकिल ते फ़रार थी विया। अहिड़े वाक़िए जो इतला मिलण ते SHO ऐं DSP जाइ वारदात ते पहुची वाक़िए जा तफ़सील वरिता ऐं यकीन ॾियारियो त जल्द फुर थियल मोबाइल ऐं रोक रक़म वापसि कराईंदासीं। ॿिए पासे समीउल्लाह शेख सदर आल सिमाल ट्रेडर्स एंड कॉटेजेस वेलफेयर एसोसिएशन वाक़िए ते अफ़सोस जो इज़हार कंदे वाक़िए जी मज़म्मत कई आहे।